पनु आकिल में बदमनी जो राज बरकरार। शाही बाजार पनु आकिल में फोरू सुनारे मुमताज बागो जी दुकान मां फुरकंदे सोघो। पुलिस हवाले इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनु आकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज झंडीर। जी अयाज, छा तफ़सील आहिनि? जी असांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त पनु आकिल जे भरपासे में बदअमनी जो राज बदसूर बरक़रार आहे। हिन वक़्त बि पनु आकिल में 3 हथियारबंदनि शाही बाज़ार जे मुख्य इलाइक़े में मुमताज़ सोनारे जे दुकान में ॾींहं ॾिठे जो काहे पिया ऐं उतां झुमकियूं ऐं ॿिया सोना ज़ेवर चोरी करे वरिता। उन दौरान सोनारनि जी मज़ाहमत ते हिकु नंढी उमिरि जो नौजवान सोनारे मुमताज़ वाघे मूजिबि त फौरी तौर ते असां हथु करे सोघो करे पनु आकिल पुलिस हवाले कयो आहे ऐं 2 जवाबदार फ़रार थियण में कामयाब थी विया ऐं सोघो कयल नींगर वटां हिकु पिस्टल बरामद थियो आहे जंहिंखे पनु आकिल पुलिस हवाले कयो आहे। पर पनु आकिल महिरबानी अयाज तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची